लगी मुझे साथ करी चली समाज वाली एक चलियो मुके खुदा जी मार पे चलियो खुदा जी शला का मार पवे ने ये बई पोड़ी तो होश में ही नहीं मां तो तोके पहले ही चयो त हिन बिन्हिन के होश कोने को हिन बिन्हिन के अलग-अलग रखूं पर तू मुझी मनी कोन हाने त खबर पहुंची वई न अचण दे साईं के इन बिन्हिन पोड़िन के अलग-अलग कर रखंदियूं न त ये असा के कच्चो खाई विंदियूं छोरी पाण खे अलाए छा पई समझे अचण सां ई हुकुम हलाइण शुरू कया थई हिन खे ई ख़बर ई नाहे त मां भी भागन भरी आहियां भागन भरी मूं छोरी जे मथा सत ई सुर निछावर कया न हाणे खबर पवंदियस त सत भिराई भी के खां घट ना है हा रही सखा बे वधीक पाण खे समझण लगियूं हाणे हथ लगा थने खबर पवंदन त केतरे ॾींहं सावा हड़ी भागन भरी सुत्या घर में खमचर मारे नो था हां हनी मुझे होश भी नहीं छो तो पांचो भी नहीं रोट मैं तुम्हें बस चुप लेकिन साथी तू ना कर चाहिए दोनों माफी साई माफी साई खुदा जे वास्ते साई माफ करे छो अजु तहां जी एड़ी त खलल आई दुस जो वरी करे त शरारत न कंदा ओ साई असा तो पा गई साई इन चक्कर सा के माफी जो खुदा जे वास्ते बस इन दफा ही बेचारी ताके पानी आने दे ए वरी ता जडे भी चायो हिनन के ही मार शुरू क्यों ईहर जे कदे मुखे वरी शिकायत मिली आ त गोली हिकड़ दो थाव बढ़िया न बनी के ए वरी बंक कर उठोन आई उठो अरे उठो घणो ता जो रोज थियो हलो एडा लगा थन मोचरा उठन न थियो उठो हलो चप्पल त काढो न मुंजी हां वाह कहानी हल कहानी बची विंदो मुखे न तो लगे तो मोला दादा के एड़ो थक लगो होजे जो जिंदगी तो हाथ धोई वे जे कने बची वियो तडे भी उनके खबर पवंदी तो मौत उन खां घणो परे ना है अज न तो सुभाणे आखिर त मरंदो सदाई त किस्मत हुन जो साथ कोन दी अञा मोला दादा जे मौत जी खबर बुधण में कोन आई आ नाहे आई त अची विंदी थी सके तो आखिरी साह हलंदड़ हुजे अञा भी वक्त वियो ना है हिनखे अस्पताल दाखिल करायो तो बेहतर है डॉक्टर साहब जने चवी तो खतरो टरी वियो आ त पोइ अस्पताल वञण जी केड़ी जरूरत आ कुछ भी चई नथो सके जेस ताईं होश में नथो अचे खतरो टरियल ना है गोली त निकरी वई थस एक्सरे का पोई खबर पई तो गोली किथे जख्म रसायो थस जाहिरी त ही जख्म आहे पर गोली पोया किरास करे वई आ पर डॉक्टर साहब इते केड़ी गोली नुकसान दे सके थी जे कदे के हड्डी के जख्म रसियो हुंदुस त पोए अल्लाह खैर कंदो डॉक्टर साहब ता हर को इहो बुधायो त ता जो अंदाजो छाए केतरे वक्त में होश में इंदो रात ताईं जे कदे होश में अची वने त ठीक आ न त अस्पताल दाखिल कराजोस अल्लाह भलाई कंदो मासा त
डॉक्टर साहब के अॻिते करे छॾे अच। अचो डॉक्टर। रानी तू तो पंहिंजे प्यार जो यकीन ॾियारण पई चाहीं ऐं ॿिनि ॾींहंनि में तुंहिंजो प्यार नफ़रत में बदिलजी वियो। तू मुंहिंजे एहसास खे छा सम्झंदे? तुंहिंजे साम्हूं त मुंहिंजो प्यार ऐं मुंहिंजी चाहत हिकु मज़ाक बणिजी चुकी आहे। तो पंहिंजो मज़ाक पाण बणायो आहे। पंहिंजो घर छॾे हिन अकेले घर में रहण आई आई। हुन घर में तुंहिंजी हैसियत छा आहे? पूरे घर जे मथां त ठहियो, पर मुंहिंजे मथां बि तुंहिंजे चाचे जा हुकुम था हलनि। हू घर जो वॾो आहे राणी। जेकॾहिं तोखे हक़ सच चयो अथसि त उनजो बुरो सम्झी अची हिते वेठी आहीं ऐं चाचा खे चयो अथई त तूं ओसी ताईं वापसि न ईंदीअ जेसी ताईं असां तुंहिंजे ॿाहिरनि खां माफ़ी नथा वठूं। कूड़, सरासर कूड़। चाचा कूड़ो आहे ऐं तूं सची, ईअं न? कसम सां रुस्तम, तुंहिंजे चाचे तोसां सरासर कूड़ ॻाल्हायो आहे। बस हाणे बस। मां चाचा जे खिलाफ़ हिकु लफ़्ज़ बि ॿुधण लाइ तयारु न आहियां। ठीकु आहे, पंहिंजे चाचे जे मथां यकीन अथई, बाक़ी मां कूड़ पई ॻाल्हायां। हा राणी, तूं कूड़ पई हणी। जॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान ते यकीन ई न आहे त मां तोसां हाली घर छा कंदसि? जॾहिं तोखे मुंहिंजे मथां यकीन थियो न, तॾहिं मां हलंदसि। हाणे उन घर में तुंहिंजी का बि ज़रूरत न आहे। पर रुस्तम, हाणे वरी वार करण जो मौक़ो न मिली सघंदो। थी सके तो जबल वलीदाद मौलादाद खे के ॿिए हंधि रहाए। मां त इहो ई थो सोचां त मौलादाद हितां बची कीअं निकितो। जेकॾहिं पोयां वलीदाद न अचे हा त मौलादाद जे सीने ते बंदूक रखे फायर कयांसि ऐं सीनो परूण करे पोइ ई वापसि थियूं हा। मोर बाबला, मौलादाद जी किस्मत भली आ जो हर भेरे बची तो वञे। ही ॿियो टियों चक्कर आहे जो मौलादाद असांजे हथनि मां बची थो वञे। केतिरो बचंदो? नेठि त असांजी गोलीअ जो खाज बरबो। जबल मूंखे सम्झ में नथो अचे त इहा छोकिरी असांजे हथनि मां निकिरी हुननि वटि कीअं पहुती। मौलादाद जे चंबे मां अरबेलीअ खे आज़ाद कराए रबू हवाले करण असांजो फर्ज़ थिए थो। जेकॾहिं अरबेली खे वापसि करण में नाकाम थी वियासीं त मां रबूअ जो मयारी थी पवंदुसि। छोकिरी वापसि मोटाइण को वॾो मसइलो न आहे। जे ईअं ई वलीदाद ऐं मौलादाद जे पोयों बायूं ॿारियूंसीं त हू पाण खे बचाईंदा या छोकिरीअ खे सहारो ॾींदा। मजबूरन छोकिरीअ मां हथ कढंदा। शेरखान, हिन वक़्तु मां वापसि वेंदुसि। घर में अमा अकेली आहे। बाबला, तूं भली निकिरी हल। उन्हनि लाइ जबल ऐं मां काफ़ी आहियां। हितां थोरो ख़्याल सां वञजांइ मोर। जेकॾहिं वलीदाद जी तो मथां नज़र पई न त रियात कोन कंदे। बेफ़िक्र रह, हाणे अहिड़ो मौक़ो वलीदाद वारनि खे कोन ॾींदुसि। पहले मूंखे सम्झ में नथो अचे त हीअ छोरीअ जो दिमाग़ छा ते ख़राब थियो आहे। न वलीदाद घर में आ, न मौलादाद घर में आ। छोरी अकेली घर में रहे पई, को चवण वारो ई कोन्हे। चाचा, मां वठण लाइ वियो हुयमि, पर राणी चवे पई त तव्हां उनखे घर में अचण खां रोकियो आहे। बाबा, छोकिरीअ जो पंहिंजो दिमाग़ ख़राब आ। भला हुनखे मां छो रोकींदुसि? अदा जे चओ त मां वञी मिंट मेड़ करे वठी अचांसि। भाॼाई तुंहिंजे हिननि मिंथुनि मेड़ुनि त छोरीअ खे गाटे ते चाढ़े छॾियो आहे। रुस्तम खे चयमि त वञी वठी अचीसि ऐं हो मोतबर वरी ख़ाली मोटी आयो आहे। युंटनि मां वठी कहले अचे सां हिते। चाचा, मां हिननि घर जे मसइलनि में हाणे बेज़ार थी चुको आहियां।
राणी जाने उन जो कम मां उन जे विच में नथो अचण चाहियां। राणी तुझी ज़ाल आ, असांजी इज्जत आ इज्जत। जेकॾहिं न तो राणीअ खे ईअं छुड़वाग छॾे ॾिनो त माण्हू वली दाद वारनि जे मथां न असांजे मथां थुकंदा, असांजे मथां। जेकॾहिं मुंहिंजो चवण नथी मञे त छा मां वञी उनखे बंदूक हणी अचां? बाबा बंदूक हण जी हुनखे का बि ज़रूरत कान्हे। तूं वञी हुनखे सम्झाए, जेकॾहिं नथी सम्झे न मूंखे अची ॿुधाए। चाचा तूं घर जो वॾो आहीं, जॾहिं मूं तोखे इजाज़त ॾेई छॾी आहे त पोइ बार बार मूंखां छो थो पुछी? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त इहा छोरी शाम ताईं हिन घर में हूंदी। घर में ॾिसां त कीअं नथी अचे। जानू तू ऐं अकबर सांडरे वांगुरु सदाई रंग मटाईंदा था रहो। दिल त चए थी तव्हां ॿिन्ही खे क़बर खोटे ते जो हिते ई दफ़न करे छॾिया। बाबा साईं एतिरो बि नाराज़ न थियो। चवंदा कोन्हनि त जिन जे गुंजे में दाणा जिन जा चढ़िया बि सियाणा। छा मक़सदु आहे तुंहिंजो? बाबा साईं मक़सद साफ़ आहे, तव्हांखे केरु चवण वारो कोन्हे को। बाक़ी जा हक़ सच्चाई ॻाल्हि कबी न त तव्हां मुंहिंजा गुनाहगार आहियो, मुंहिंजा गुनाहगार। ॿियो त मुंहिंजी ज़ाल खे तव्हांखे कहिड़ो हक़ विहारण जो? तूं इहो पंहिंजो प्लान वठी पियो जानू। बाबा साईं मां त सभु कुझु विसारे तोड़ आयो आहियां। सरकार जेकॾहिं असांजे विच में इख़्तिलाफ़ रहिया न तव्हां ई कमज़ोर थी वेंदव। अकबर वली दाद वारनि मुंहिंजी इज़त में हथ विधा आहिनि ऐं मूंखे हर हाल में पंहिंजी इज़त वापसि पराइणी आहे। तव्हांजे पंहिंजनि जे इज़त में क्यों विझंदव त कुदरत वारे इंसाफ़ आहे। जानू हे वक़्तु न आहे ताननि ऐं मेणनि जो। जानू तुंहिंजी इज़त महफ़ूज़ आहे, जॾहिं चाहीं उनखे वठी वञी सघीं थो। हाणे इहो ॿुधाए त वली दाद वारनि खां कीअं प्लान कजे? बाबा साईं सिर जे बदिले सिर, हथ जे बदिले हथ ऐं इज़त जे बदिले इज़त। तॾहिं वञी वली दाद वारा सिधा थींदा। इज़त जे बदिले इज़त? मां सम्झुसि कोन। बाबा साईं वली दादा वारनि जी भेण सावण वारनि जे घर आहे। तव्हां सूबेदार खे पैसा खाराए वली दादा जा नंग कढायो। पोइ ॾिस त वली दादा कीअं नथा कोॾा कोड़ी न चो। हा सरकार आख़िरी इहो ई रस्तो आहे। सॼो कमु जानू जिन कंदो, सॼो कमु। जेको तव्हां सूबेदार खे चई ऐं थोरो ज़ोर विझरायो ऐं हुन लाइ गॾिजी पाण वञी वली दादा इज़त खे गेरे खणी अची कैद कंदुसि। पोइ ॾिस त वली दादा कीअं नथो कोॾा कोड़े तव्हांजे अॻियां। अरबेली किथे आहे? तोखे पंहिंजी जान खां वधीक अरबेली प्यारी आहे। तव्हां त पंहिंजे अरबेलीअ खे हथनि सां गोली हणी मारे छॾियो। न न मां साथ न। जॾहिं मां ज़िंदा आहियां त मुंहिंजी अरबेली नथी मरी सघे। मरी वई तुंहिंजी अरबेली। होश कर मोला दादा, होश कर। अदा जॾहिं मुझे अरबेली ज़िंदा न आहे त पोइ मूंखे बि मरण ॾे। तुंहिंजी अरबेली जिंदा 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 सही सलामत आहे। अरबेली जिंदा है तो पोइ किथे आहे?
मूं हुनखे महफ़ूज़ हंध ते मोकिले छॾियो आहे। दादा मां अर्बेली खे ॾिसण थो चाहियां। हा हा मां तोखे अर्बेलीअ सां मिलाईंदुसि। पहिरियां तुंहिंजो सही इलाज थिए, पोइ तूं पंहिंजी अर्बेलीअ सां मिलजांइ। मां का अगड़ी जी गुडी न आहियां जो तव्हांजी जेड़ी महिल दिलि चाहे त मूंखे घर मां धिका ॾेई कढो ऐं जेड़ी महिल दिलि चाहेव त घर में वञी करे कंहिं कुंड में विहारे छॾियो। मां तुंहिंजी इहा तकरीर ॿुधण कोन आयो आहियां। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त तूं घर हलंदीअ या न। मां घर वापसि कान हलंदसि तेसी ताईं जेसी ताईं रुस्तम मूंखे पाण हितां मञाए करे वठी न वेंदो। तूं अञा एतिरी ठाहूकी कान थी तुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजे पेरनि ते अची पटको लाहे। मूं ईअं त नाहे चयो। जेकॾहिं तुंहिंजे दिलि में इहो इरादो नाहे ऐं रुस्तम तोखे वठण आहे ऐं तो हुनखे चयो त मूं तोखे घर मां तड़े कढी छॾियो आहे, पोइ इहा हक़ीक़त आहे। मूं कूड़ त नाहे ॻाल्हायो। तो कूड़ न आहियो, कूड़ा असीं आहियूं कूड़ा। ऐं वरी बि मां तोखे हितां वठण आयो आहियां। ज़िद छॾ, ॾिस मां तोखे बाहूं थो ॿधां। कमाल आहे, अॼु हथ तो ॿधी सुभाणे हथ खणंदे। राणी हाणी मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त तूं घर हली थी या न। तो पाण ई त चयो त हुन घर में मुंहिंजी का बि जाइ न आहे। हा चयो हुन, पर हाणे त वठण आयो आहे न तोखे। जॾहिं हुन घर में मुंहिंजी का जाइ ई न आहे त तूं मूंखे वठण छो आयो आहीं? तूं इएं न सुधरंदी, हाँ तूं इएं न सुधरंदी। हल अॻियां, हल अॻियां, हल अॻियां, हल अॻियां। मार मूंखे, पर मां ज़बरदस्ती तोसां कान रहंदसि। वञी हाणे धूड़ पा। मां पंहिंजी ज़िंदगीअ में हाणे तोखे पंहिंजे घर में पेर रखण बि कोन ॾींदुसि, कोन ॾींदुसि। कोन ईंदसि तव्हांजे घर। अलाह बख़्शे ॾे तव्हांखे तव्हांजो घर। जबलाना हिनखे मारण सां असांजो प्लान पूरो न थींदो। वो छड़ियांसि शेर खान, ठोकियांसि तो हिते जो हिते गोली। समझो ये तो बाहर वेंदो हिन ई ज़िंदान में तव्हांजो कब्रू खोटींदुसि। हिन माईअ जी त वॾी क़बर खोटींदुसि हिते, ऐं तुंहिंजी हिन सां गॾु क़बर हूंदी। ॿुधाए थो छॾियां, हिननि ॿिन्ही खे वॾो तालो हणी हिते ई बंदि करे छॾियो। ऐं ख़बरदार जो मुंहिंजी इजाज़त खां सवाइ तालो खोलियो अथव। करो अड़ी मां त समझो हो त कोई गरीब आ, पर मोहे जे दिल में रहम जी का जरी कान्हे। हाँ दी भागन भरी ही कोन छॾींदो असांखे, ही ज़ालिम कोन छॾींदो। असां ॿिन्हिनि जूं ख़बर घोटे हिते ई असांखे दफ़न कंदो।
इहे समूरा कम तूं चाहने छोरीअ जा कन भरे भरे हुनखे हितां भॼाए छॾी। कसम सां दी मूं अरबेलीअ खे नाहे भॼायो। मौला दादा जे मुंहिंजे मथां बंदूक रखी त पोइ मां हुनखे कीअं रोकियां? बस माई बस, हाणे दुआ घुर त को कुदरत वारो सणाई करे। बाक़ी अॼु जेका मां इन मोए बहावल खान जी अखे ॾिठी आहे न, सो कहारी असांखे कोन छॾी। दुआ घुर त हितां निकिरण में कामयाब थियूं, न त इते जो इते पूरजी वेंदासीं। आज़माए ॾिसूं भागन भरीअ जे भागन खे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग काथे थी क़िस्मत अड़ायो। चावधी व्या थया पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे, अले छो असांखे नथा हाण